नाज़रीन, टंडो जाम ऐं भरपासे में तेज़ तूफ़ान सबब अंबनि जे बागनि खे कापारी नुक़सान पहुतो आहे, जॾहिं त केतिरा ई घर ढही पट पइजी विया आहिनि, जंहिं सबब मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अली सोहो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, काल्हो के तूफ़ान टंडो जाम, खेसाना मोरी, नारेजानी, टंडो कैसर, मूसा खटियाण में वॾी तबाही मचाए छॾी आहे। जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि जे घरनि जूं छितूं उॾामी वियूं आहिनि, सोलर प्लेटूं किरी पियूं आहिनि, जॾहिं त अंबनि जे बाग़नि खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। हितां जी आवाम सां ॿुधायूं था त हू हिन बाबति छा था चवनि। रात तूफ़ान कुदरती हिकिड़ी आफ़त आई, जिन में तूफ़ान लॻो ते में का शइ कान बची आहे। अंब जेके ॾिसी वञो त ढेर लॻा पिया आहिनि, हिते मंडी में केरु खणण लाइ तयारु कोन्हे, ढेर लॻा पिया आहिनि, हिते मज़ूर आहिनि कोन जो असां मेड़ा गॾु करियूं था त अॻियां माना इनकार करियूं था टके धड़ी लॻी पई आहे, हाणे केरु खणे, केॾां असां नुक़सानु करियूं, को गवर्नमेंट खे एतिराज करियूं था त को असांजो को हिलो वसीलो करे। रेट जो खानो ख़राबु थींदो, ॿियो रेट जी हालत ॾिसो, वण टिण तां ॾिसण में अचनि पिया, सॼो बाग़ तबाह थी वियो, वण ॼमूं जो बाग़ टुटी वियो, हीअ अंब टुटी विया, अंब सभु तव्हांजे ज़मीन ते नज़र अचनि पिया, ढिग लॻा पिया आहिनि। हाणे लेबर त एतिरी लेबर बि साठ कोन्हे जो उन ॻाल्हि खणी गॾु करे हू कटनि जी हालत ॾिसो, उहो बि तव्हां चेक करे वठो, ॾिसी वठो छा आहे छा कोन्हे। बाक़ी हाणे फ़िलहालु त इलाही आहे त हिननि जो, ॿियो हाणे छा कंदासीं वापारी, असां वापारियुनि। असांजा सभु घर किरी पिया आहिनि, हाणे असांजी केरु ॿुधे ई कोन थो। हाणे असां ग़रीब माण्हू केॾां वञूं, असां वटि अटो कोन्हे खाइण जे लाइ, न को चेयरमैन थो ॿुधे, न को काउंसलर थो ॿुधे, केरु ई कोन आयो आहे हिते। तूफ़ान जेको कलाकु खनि तूफ़ान हलियो, जंहिंमें असांजे बाग़ जेके आहिनि तक़रीबन असांजा अंब जेके किरी पिया आहिनि, जंहिंमें असांजो वॾो नुक़सानु थियो आहे। अंब टोटल छणी वियूं आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था पोयां फुटेज में त अंब सॼा जेके आहिनि पाड़ूं किरी पिया आहिनि, टार भॻा आहिनि, तंहिंजो असांजो वॾो नुक़सानु थियो अंबनि जो। असांजा सभु घर ढहे पिया, हाणे छा करियूं, हाणे इहो वेठा आहियूं पट में। नुक़सानु असांजा सभु छपरा उॾी विया, सभु घर किरी पिया, जेको हुओ सामान इहो बि भञे पियो, ठां वां सभु भञे पिया। असांजो त केरु ॿुधे ई कान थो, ग़रीब माण्हू 4-5 घर असांजा आहिनि, असीं छा करियूं हाणे। त असांजो पोल्ट्री फार्म किरी पियो, हुनमें जेको 400 मुर्गियूं हुयूं, हुनमें काफ़ी नुक़सानु थियो। असां ग़रीब माण्हू असां अपील था कयूं हितां जे MNA MP खे बिराए महिरबानी असांजो ख़र्चु भरे ॾियो, कोशिशि कयो त ग़रीब माण्हू असां PP खे वोट ॾींदा आहियूं, ठीकु आहे, असां वटि केरु आयो कोन्हे, ऐं असांजो काउंसलर आहे, इनखे बि अचणु घुरिजे आहे, हिते ॾिसे आहे असांजी सोलर प्लेटूं जेको बि आहिनि। असां ग़रीब माण्हू हाणे अटे में ॿधिया पिया आहियूं, कम जी करियूं या असांजे घर जी करियूं, असां केॾां वञूं। मुंहिंजे मामे जो घर ॾही वियो आहे, चाचे जो घर, मुंहिंजो घर जी छित उॾामी वई आहे, हाणे असां केॾां